रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का एक दफ़े सहाबियन सगोरन पूछो तो साईं क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसाननि जा अमल तोड़बा तो गरे में गरो अमल कहिड़ो हूंदो जंहिंजो वज़न घणो हुजे। नमाज बि तोड़बी, हज बि तोड़बो, ज़कात, रोज़ा, जेके बि इंसान नेक कम करे थो उहो क़यामत जे ॾींहुं तोड़बा, वज़न थींदो हुननि जो। साहिबियुनि पुछियो त साईं कहिड़ो अमल आहे इंसान जो जेको क़यामत जे ॾींहुं साहिमीअ में वज़नाए थो हूंदो, गरो हूंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सुठा अखलाक, सुठा लक्षण, इहो अहिड़ो अमल आहे जेको क़यामत जे ॾींहुं तौर में वज़नदार हूंदो। इंसान जी परख इंसान जे लक्षणनि मां पवंदी। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अॻियां हिकिड़े माण्हूअ ॿिए जी वाखाण कई त फलाणो चङो माण्हू। हज़रत उमर साईं फरमायो तूं हुनजी वाखाण करी पियो थी हो कि तूं हुनजे पाड़े में रहियो ई? चई न। चई तो भला हुन सां गॾु सफ़र कॾहिं गॾु कयो आहे? चई न। चई तो भला हुन खां करे कर्ज़ खयो आहे? चई न। कि पोइ वाखाण न कर। कंहिं बि माण्हू जी वाखाण करियो हुनखे पहिरीं ॾिसो त लक्षण कहिड़ा आहिनि, या त हुन सां गॾु सफ़र करे ॾिसो, या त हुनजे पाड़े में रही ॾिसो, या त हुन खां कर्ज़ खणी ॾिसो, पोइ मुड़ुस जे वज़न जी ख़बर पइजी वेंदी त सहत केतिरी आहे, लक्षण कहिड़ो आहे। हाजी जॾहिं हज ते हितां ग्रुप ठाहे गॾिजी वेंदा आहिनि, उतां विड़ी पोइ वरी ईंदा आहिनि। मिना जे मैदान ते हाजी गुसल खाने ते नंबर जे सिलसिले में विड़ा तो मक्के ऐं मदीने भले मुल्क में हिक ॿिए खे माउ भेण ते किचियूं गारियूं ॾींदे मूं पाण ॿुधो। विड़ा हुआ नंबर तो। सफ़र हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे परखे थी। पाड़े में रही ॾिसो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो माण्हू आयो, साहबी सगोरो, तीसरी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे घर जे पासे में ॿिए माण्हू जो घर आहे, विचां दीवार आहे, भित आहे। जंहिं माण्हूअ जे घर में खजी बीठल आहे उन खजीअ जा टार नमी मुंहिंजे घर में आया आहिनि। खजी हुनजी आहे पर टार नमी आया आहिनि, खारकूं किरनि थियूं त मुंहिंजा बच्चा खणी खाइनि था। जेको खजी जो धणी आहे न उहो अची मुंहिंजे घर मुंहिंजे ॿारनि जे वात में आङुरियूं विझी खारकूं कढंदो आहे, हुन सां विढ़ंदो आहे। साईं मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे, मुंहिंजे बच्चनि खे तंग थो करे। खजी बि हुनजी आहे, टार नमी आया आहिनि कुदरती मुंहिंजे घर में, विढ़े बि मुंहिंजे ॿारनि सां थो, वात मां खारकूं बि कढे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजीअ जे मालिक खे घुरायो, जंहिंजी खजी हुई उनखे पाण सगोरो घुरायो। पाण फरमायो तुंहिंजे घर में जेका खजी जो वण बीठो आहे न इहो ॾे मूंखे, आऊं मोहम्मद तोसां नबूवत वारी ज़बान सां वाइदो थो कयां त तोखे जन्नत में इन खां बि भलो वण वठी ॾींदुसि। जेको खजी जो मालिक हो उहो हो मुनाफ़िक़। उन कयो इनकार, किसी या खजी भली आहे, सुठी आहे, अहिड़ियूं खारकूं ॿिए वण जो कोन्हे,
मुझो गुज़र सफ़र इन वण ते आहे ऐं नथो ॾेई सघां, इनकार कई। ॿिया सहाबी वेठा, उन्हनि वेठे इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त साईं जिन वण पिया घुरनि, केॾो नालाइक माण्हू आहे, वण नथो ॾे अलाह जे रसूल खे। रसूल वाइदो पियो करे जन्नत जे वण जो। उते ई हिकिड़ो ॿियो सहाबी वेठो हो, सो हुन जे वञण खां पोइ उथी बीठो, चईसि आऊं जेकॾहिं इहो वण वठी इन खां कंहिं अटकल सटकल सां वण वठी तव्हांखे ॾियां, छा तव्हां मूंखे जन्नत में वण वठी ॾींदा? अल्लाह जो रसूल फरमाए, आओ तोसां बि वाइदो, तोखे बि वण वठी ॾींदुसि। हाणे इहो ॿियो हमरा भॻो वञी खजीअ जे मालिक खे टकरियो, या या खजी मूंखे ॾे, कि आऊं कोन ॾींदुसि। बाबा जेके मोह मां पैसा चवें ते तोखे ॾियां थो, जेके मोह मां घुर। चई ना खजी तमामु सुठी आहे, मूंखां रसूल घुरी, मूं हुनखे बि जवाबु ॾेई छॾियो, आऊं कोन ॾींदुसि। चई बाबा ॾिस तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेको मुल चवें सो ॾियां। तॾहिं हिन मुनाफ़िक़ छा चयो कि मदीने खां ॿाहिरि जेको तुंहिंजो बाग़ खजनि जो आहे न, उहो सॼो बाग़ ॾे त पोइ ॾींदुसि। ऐं उहो खजनि जो बाग़ जेको सॼो हो, हुन में हुआ 600 वण। 600 वणनि वारो बाग़ ॾे त हिकिड़ो ॾींदुसि, हिकिड़ो वण ॾींदुसि। साहिबी जो ॾिस मथां फिरी न वञे कि फिरंदो चढ़ियो आहियां छा, हिकिड़े वण जे बदि 600 वणनि जो बाग़ थो मिला, ऐं को बेवकूफ़ आहियां छा? जी पकी जी पकी, 600 वणनि जो बाग़ खण तूं, इहो वण जो 600 वणनि वारो बाग़ ॾेई हुन सहाबी हिकिड़ो वण ख़रीद कयो। आयो बाग़ ते जी बीठो, आवाज़ नहीं पंहिंजे ॿारनि खे त बाग़ मां निकिरो। घर वारी खे चई, बच्चनि खे चई, बाग़ मां निकिरो, बाग़ मूं ॾेई छॾियो। त उन वक़्त जी नेक माई हुई, चई मुड़ुस खां पुछियो छाते ॾिने, कीअं ॾिने? चई अल्लाह जे रसूल खां हिकिड़ो वण वरितो अथमि जन्नत में। बाग़ वियो, अरे ज़ाल चयो त सौदो भलो कई, तोखे मुबारक हुजे। उन वक़्त जी माई आयो रसूल साईं, सौदो थी वियो। कीअं? 600 वणनि जो बाग़ ॾेई हिकिड़ो वण वरितो अथमि, उहो तव्हांखे थो ॾियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आऊं सौदो फेरायां थो। पर साहिबी पुछियो साईं कीअं? चई मूं वाइदो कयो हो त हिकिड़े वण जे एवज़ हिकिड़ो वण जन्नत में अलाह खां वठी ॾींदुसि, पर हाणे सौदो फेरायां थो। साईं कीअं थो फेराई? चई तो 600 वणनि वारो बाग़ ॾेई हिकिड़ो वण ख़रीद कयो आहे। मूं वटि अलाह जा मलाइक पुॼी विया आहिनि जन्नत खां, जेके मुबारकियूं खणी आया आहिनि। त इहो सहाबी जेको एॾी कुर्बानी पियो ॾे, इनखे ॿुधाए छॾ त तुंहिंजे लाइ जन्नत में अलाह हिकिड़ो वण न, अहिड़ा 600 वणनि वारा कई बाग़ जन्नत में अलाह ठाहे छॾिया। इहे आहे पाड़ेसरी, कंहिंजे पाड़े में रही ॾिस, पोइ ख़बर पए त चङो आहे या बुरो। कंहिंसां गॾु सफ़र करे ॾिस, पोइ ख़बर पए त बुरो आहे या चङो। कंहिंसां कर्ज़ खणी ॾिस, पोइ ख़बर पवंदी त केतिरी सहपत। मूं तोखां 5000 कर्ज़ कयो, वाइदो कती जो न ॾेई सघियुसि, सारियूं ॿुॾी वयूं। हाणे तूं मूंखे गारियूं पियो ॾी, गिलाऊं पियो करी, राजनि खे दाऊं पियो ॾी। हेॾा रसूल छा थो फरमाए? रसूल फरमाए थो जेकॾहिं तो कर्ज़ ॾिनो आहे, उनखे जेकॾहिं तूं मोहलत ॾिनी, ठीकु आहे, हू लेट थी वियो, न पुॼी सघियो, हुनजो फसल सड़ी वियो। अल्लाह जो रसूल तो फरमाए जेकॾहिं हुनखे तो मोहलत ॾिनी कर्ज़ में, त रोज़ानी तुंहिंजे अमल नामे में 5000 ख़ैरात करण जो सवाबु लिखो। हिकिड़ो अखलाक हूंदो आहे। हिकिड़े माण्हू इमाम अबू हनीफा जे ज़माने में कर्ज़ ॾिनो ॿिए खे 2000,
कर्ज़ी कर्ज़ त खणी वियो पर ॾेई न सघियो। वक्त घणो गुज़री वियो। जॾहिं हमरा कर्ज़ घुरियो मालिक, दादा मुंहिंजा 2000 ॾे, इलाही टाइम थी अची छा जा 2000? दादा तूं मूंखां कर्ज़ कयो की कोन्हे कूड़ थो करी। हाणे जंहिं कर्ज़ ॾिनो उन अची तव्हां ॾिनी, मां बबो नी वेठे दीदी मुंहिंजा 2000 फलाणे माण्हू अथनि, ॾे नथो, मञे ई कोन। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह हुनखे घुरायो, विहारे, अबा तोखे हिन 2000 ॾिना की नथे कोन ॾिनी, कूड़ थो करे की तूं भला कसम खणी वेंदे, कसम खणंदे न मूंखे कोन ॾिनई की आऊं कसम खणी वेंदुसि बिल्कुलु। हाणे जो हाणे मूंखे क़ुर मथे ते रखो की वियो 2 ॼणा अचां थो। इमाम अबू हनीफा घर वियो, 2000 घरां खणी आयो। जंहिंजो कर्ज़ हो हुनखे चई अदा हिन जे पारां तोखे आऊं 2000 भरियो थो ॾियां कर्ज़ में, ही तुंहिंजो कर्ज़ वठ, ही मुस्लमान आहे, हिनखे कसम न खणाए। थी सघे थो ही जज़्बात में अची 2000 फबाइण लाइ कूड़ो कसम खणी वञे, कूड़ो कसम खणी वियो त हिनजी आख़िरत तबाह थी वेंदी। इनजे करे आऊं नथो चाहियां त कंहिं मुस्लमान जी आख़िरत तबाह थी। इन करे आऊं ॿिए मुस्लमान जे पारां पाण चक्की भरे थो ॾियां, पर कंहिं मुस्लमान खे क़ुर मथे ते नथो रखां। इहो आहे हिकिड़ो अख़लाक़ जंहिंसां मुआशिरो ठहंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सुठे में सुठो अमल आहे सुठो अख़लाक़। इहो क़यामत जे ॾींहुं गिरो तोड़बो। ऐं अख़लाक़ जा आहिनि 3 क़िस्म। अख़लाक़ हसन, ॿियो अख़लाक़ करीम, ॿियो अख़लाक़ अज़ीम। अख़लाक़ जा 3 क़िस्म आहिनि। अख़लाक़ हसन कहिड़ो आहे? तुंहिंजी भेल थी आहे 5 रुपए जी त तूं 5 रुपया वठ। भेल थी आहे 5 रुपया, ॾंड ॿधो वेठो आहे 25,000। इहो ज़ुल्म आहे, इहो अख़लाक़ न। जेतिरो तुंहिंजो नुक़सान थियो आहे ओतिरो बदिलो वठ, इहो अख़लाक़ हसन आहे। तोखे हिकिड़ी लपाट लॻी आहे, तूं हिकिड़ी हण, हुन हिकिड़ी लपाट आई तो 200 हणी कढियूं। इहो अख़लाक़ न आहे, इहो ज़ुल्म आहे। इहो मुआशिरो ठहंदो कोन्हे, इहो मुआशिरो फिटंदो आहे। जेतिरो तुंहिंजो नुक़सान थियो ओतिरो बदिलो वठ, इहो आहे अख़लाक़ हसन। ॿियो अख़लाक़ करीम, तुंहिंजो नुक़सान थियो बदिलो न वठ, माफ़ करे। अदा भेल थी माफ़ आहे, इहो आहे अख़लाक़ हसन, सुहिणो अख़लाक़। गिला कई, अबा माफ़ आहे। पराणे जी मुठि धन मां खणी वियो, अबा माफ़ अथई। भले तूं कमात जूं वॾे छोरे खाधो, अबा माफ़ अथई। माफ़ करण सां मोहबत वधंदी, मुआशिरो ठहंदो, न त हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा बि कोन। लोड़े लोड़े सां गॾिया हिक ॿिए सां ॻाल्हाइनि कोन। अंगण गॾिया पिया आहिनि, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि कोन, तो त अख़लाक़ कोन्हे। हुन बेअदबी कई तो माफ़ करे छॾ, अब माफ़ आहे। मुआशिरो पोइ ठहंदो। घरनि में मोहबत पोइ वधंदी। मोहबत मार्केट में कोन मिलंदी, न को पिड़ी में मिलंदी। मोहबत लछणनि सां ठहंदी, अख़लाक़ सां ठहंदी। हुन बेअदबी कई तो माफ़ करे छॾ, इहो अख़लाक़ हसन। इहो अख़लाक़ अज़ीम। जंहिं तोसां बेवाजिबी कई आहे उन सां चङाई कर। जंहिं तुंहिंजी बेवाजिबी कई आहे उन सां चङाई कर। फलाणे कल्ह तुंहिंजी गिला पे कई होटल ते, मौलवी ईसा तुंहिंजी गिला पे कई। किलो मिठाई जो, किलो सूफ़न जो, 2 दर्जन केले जा, हिकिड़ी अदरक भली धूम मौलवी ईसा जे घर। ॾिसी ही मुंहिंजे तरफ़ खां तोहफ़ो हजो। अड़े मूं त कल्ह गिला पे कई, ही त मुर्गो मुंहिंजे लाइ मिठाई रखी, ही त भलो माण्हू आहे। माना जंहिं गिला कई उनखे मिठाई, जंहिं गिला कई उनखे चांहि पियारे छॾे।
जे गिला कई उनके बोतल पियारई। यो अखलाक अज़ीम मन जो बुराई पियो करे उन सां चङाई कर। पोइ ॾिस नतीजे किथे तो पहुची। शाह अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह दरिया जे कप ते वेठो भट्टू पानी में टलंदी ॿुॾंदी आयो। तर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह हथ ॾेई भट्टू खे कढियो। भट्टू खे हथ जो ॾिनई त भट्टू ॾंग आयो। ॾंग जो आयो त बादशाह पीर हथ ॾकियो त भट्टू वरी किरी पियो पानी में। वरी हथ ॾिनई वरी हथ ॾेई कढई त वरी भट्टू ॾंग आयो ॿियो दफ़ो। ॾंग जो लॻो त बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह हथ ॾकियो त वरी भट्टू किरी पियो। वरी टियों दफ़ो हथ ॾिनईसि भट्टू खे ॿाहिरि कढण लाइ। पर शागिर्द बीठा तन चयो सही ही भट्टू आहे ॾंग खां सवाइ रहंदो कोन। बार बार तव्हांखे ॾंग हणे पियो ऐं तव्हां बि हुनखे बार बार वरी हथ ॾेई कढण जी कोशिशि पिया करियो। तॾहिं बादशाह पीर जवाबु कढंदो कि बुरो बुराई खां बाज़ नथो अचे त चङो चङाई खां कीअं बाज़ ईंदो। बुछड़ो बुछड़ाई खां नथो रोकजे त चङो चङाई खां कीअं रोकजे। इहो आहे अखलाक अज़ीम जेको बुछड़ो तो कम करे उन सां चङाई कर। जेको बुरो सलूक करे उन सां सुठो सलूक कर। ऐं क़ुरान छा तो चवे त असांजो आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह जी क़ुरान में फरमायो त मोहम्मद मुस्तफ़ा अखलाक अज़ीम जो मालिक हो। वना रसूल उन माण्हू सां बि चङाई कंदो हो जेको रसूल सां बुराई करे। जेको रसूल सां ॾुखियो हले रसूल हुन सां बि सुठो हलंदो। रसूल हुन सां बि भलाई कंदो हो। तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां सम्झी वेंदा तव्हां। चङा माण्हू आहियो होशियार माण्हू आहियो। मके जो शहर आहे राति जो टाइम आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो कंहिं गली मां पिया वञनि। घर मां रोअण जो आवाज़ पियो अचे। हमरा को रोए पियो। रसूल सलाम मटे अंदर आया। सीधी आहे रंग जो कारो जंद वेठो फेराए कणक पीसजे रोए थो। जंद में फेराए थो कणक में पीए पियो रोए बि पियो। तॾहिं रसूल सलाम फरमाए पुट रोई छो थो। चइजे आऊं सीधी आहियां परदेसी आहियां मुंहिंजो मुल्क ॿिए पासे आहे। आऊं हिते ग़ुलाम आहियां। जिन माण्हुनि वटि ग़ुलाम आहियां सॼो ॾींहुं मूंखां ॿ ॾींहं जो कमु वठंदा आहिनि। गुॾ करियां गाह खारायां माल खे राति जो थकी टुटी घर अचां त वरी बि मूंखे सुम्हण नथा ॾियनि। वरी कणक था ॾियनि त जंड फेराए पिसाई कर। राति जो सॼी राति कणक पिया ॾींहं जो सॼो ॾींहुं केले जो कमु करियां खजनि जो कमु करियां। आख़िर इंसान आहियां परदेसी आहियां। मुंहिंजो माउ पीउ कोन्हे मुंहिंजो धणी साईं कोन्हे मुंहिंजी केरु दाण कुक ॿुधण वारो कोन्हे। कंहिंखे चवां को धिको ॾेई थो रोआं पंहिंजे नसीब ते त मुंहिंजो नसीब अहिड़ो हो। रसूल सल्लल्लाहु फरमाए पुट आऊं तुंहिंजी थोरी मदद करे सघां थो। साईं कहिड़ी पाण फरमायूं वधीक आऊं कुझु बि नथो करे सघां। तूं वञी सुम्ही रहो तुंहिंजे पारां जंड आऊं थो फेरायां। सीधे के रसूल सुम्हारे छॾियो। अल्लाह जो रसूल ॿिन्ही जहान जो सरदार जंड पियो फेराए कणक जी पीसाई पई हले। कणक पी दंग कई अल्लाह जो रसूल सुबुह थी वियो। सीधे के उठारे पाण फरमाए बाबा कणक पीसजी वई तुंहिंजी निंड बि थी वई हाणे आऊं हलां। साईं जन हलिया विया। वरी ॿी राति बि रसूल हुन गली मां अची मटियो उहो ई सीधी जंड पियो फेराए रोए पियो। रसूल अंदर मटे आया। वरी सीधे के फरमाओ तूं सुम्ही रहो आऊं त जंड फेरायां। वरी ॿी राति अल्लाह जो रसूल सॼी राति जंड फेरायो उन सीधी खे सुम्हारे निंड कराऊं। वरी टी राति में ईअं थियो अल्लाह जो रसूल उन सीधीअ खे सुम्हारे पाण जंड फेरियो। जॾहिं जंड पीसजी कणक पीसजी वई अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थिया। पर उन सीधी पुछियो त साईं तव्हां पंहिंजूं ख़बरूं त ॿुधायो तव्हां आयो केरु। रसूल फरमायो अबा तो ॿुधो आहे त मके में नबी पैदा थियो आहे उनजो नालो मोहम्मद आहे। इहो ॿुधो अथई कि हा साईं मूं ॿुधो आहे। रसूल फरमायो उहो नबी जंहिंजो नालो तो ॿुधो आहे उहो मोहम्मद आऊं आहियां।
नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मोहम्मद मुस्तफा, शाने मोहम्मद मुस्तफा, अज़मत मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। जब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना था तर उन हबशी पूछो साईं तव्हां पंहिंजो तारुफ करायो, सुञाणप करायो, केर आहियो, ख़बरूं चारू ॿुधायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो ॿुधो आहे त मके में नबी पैदा थियो जंहिंजो नालो मोहम्मद अची। हाओ मूं ॿुधो आहे इहो मोहम्मद आम हुया। अरे उन शीदी छा कयो कि जेकॾहिं तव्हां मोहम्मद आहियो ऐं इहो तव्हांजो अख़लाक़ आहे त पोइ देरि छाजी आहे, मूंखे मुस्लमान करे पोइ वञ। पोइ रसूल हुनखे मुस्लमान कयो, कलमो पढ़ई ऐं इन शीदीअ जो नालो हो हज़रत बिलाल। जे रसूल जो अख़लाक़ ॾिसो ऐं कलमो पढ़ी मुस्लमान, इहो हो रसूल जो अख़लाक़। ॿिन्ही जान जो सरदार हिकु मज़दूर शीदी जे पारां वे रातियूं जंड पिए थो। मुंहिंजा दोस्त असां असीं मुस्लमान आहियूं, उन नबी ते कलमो पढ़ियो आहे पर असीं के मुस्लमान भाउ जे कम में अचण लाइ तयारु न आहियूं। हे रसूल जो अख़लाक़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खां पुछो त पोड़ी माई उनी पाड़े में गुआरो कदी किचरो मेड़े मुझे घर में उछली भी हुई। बचे दी चाइन मुझे घर में किचरो केरो उछले ही कोन तो वो पोड़ी बेचारी अलाह जे आएगा कोने। तेरे साहब इन जो सही बेचारी बीमार है। पाण फरमायो हलो थाली उन जी बीमार पुरसी करे तो जेका पोड़ी पाड़े मजा घरन में किचरा मेड़े छब्बो भरे रसूल जे घर में उछले जले बीमार थिया करे अल्लाह जो रसूल उन के तडे ते हली आया उन का पुछन। हे रसूल जो अखलाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके का बाहर निकता ॾिसंदा हिकिड़ी पोड़ी आहे, पोड़ी माई मथे ते हड़ रखी आहे सामान जी भॻी वञे। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोह में पइजी आहे। पाण फरमायो अम्मा केॾां ए सामान खणे पई वञे ख़ैर आहे कीड़े अब्बा माथ तई भली छा थियो कि अब्बा हिते हिकिड़ो हमरा पैदा थियो आहे उन वटि अलाह जादू आहे अलाह छा आहे उहो पढ़े थो त धीअ मां जे कम जी कोन्हे पुट पीउ जे कम जो कोन्हे घरनि में नफ़रतूं जहिड़ा विझी छॾई आहे चए थो आऊं नबी आहियां नओं दीन खणी आयो आहे चए थो बुतनि जी पूॼा न करियो हिकिड़ी अलाह जी पूॼा करियो। अबा सॼे मके में बाहि ॿारे छॾई आहे। मूं ॾिठो त मतां मुंहिंजे कन ते उनजो इहो जादूअ वारो कलाम पइजी वञे तंहिंजे करे मुर्गो टपड़ खणा ॻोठ छॾियां लॼो वञा पई इहो मको ई हो वञी हिते रहो। पाण मुर्गो टपड़ खणियो वञा थी वञो थी किथे ॿिए पासे वञो थी रहां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अब्बा पोड़ी भला इहा हड़ मूंखे ॾे त आऊं तोखे खणाए हलां जेॾां बि तूं वञे थी तोखे उते पुॼाए ॾियां कि अब्बा इहो त तूं त भलो कम थो करी। हाणे उन पोड़ी जी हड़ अलाह जे रसूल जे मथे ते ऐं पोड़ी अॻियां रसूल पोयां ऐं पोड़ी आहे सा उहा विलल उहा गार उहो बदअख़लाक़ी माथ न पई करे साईं जन हाड़ खणियो वञनि ऐं ॿुधंदा वञनि। दिल जिगर तव्हां पंहिंजे आज़माए ॾिसजा ईमानदारी पंहिंजे दिल सां आज़माए ॾिसजा जेकॾहिं हिकिड़ो माण्हू तोखे गारियूं ॾे ऐं तूं वेठो कननि सां ॿुधी ईमानदारी भले खणी केर बि हुजे आई त खणी अलाह छा बि सम्झो पर असीं जेके मौलवी से बर्दाश्त कोन कंदासीं। हिकिड़ो माण्हू गारियूं ॾे ऐं तूं वेही कननि सां ॿुध इहे बर्दाश्त खां ॻाल्हि ॿार आहे असांजे बर्दाश्त खां बि ॿार आहे। ही ॿिन्ही जहान जे सरदार जी दिल जिगर छा हुनजो सब्र आहे। पोड़ी घटि वधि ॻाल्हाईंदी वञे उहे ॿुधंदा बि वञनि सामान बि हुनजो खयो था वञनि मथे ते सामान रखियो आहे पोड़ी विलल कंदी वञे साईं जन ॿुधंदा वञनि। जिते पोड़ी खे वञणो हो उते अलाह जे रसूल हड़ सामान जी पुॼाई अमा ही तुंहिंजो सामान हाणे आऊं हलां थो हाणे तूं हिते थी रहीं कि हा अब्बा आऊं हिते थी रहां हा ही तुंहिंजो सामान हाणे अमा मूंखे मोकल आऊं हलां थो। तॾहिं पोड़ी हकल कई अरे अब्बा जवान मुड़ुस ख़बरूं त ॿुधाए तूं केर आहीं। तॾहिं अल्लाह जो रसूल छा फरमायो अम्मा
सॼी वात जंहिं रसूल खे तो गारियूं ॾिनियूं न उहो मोहम्मद आवया तॾहिं पोड़ी जी बि दाह निकिरी वई कि आऊं भोलीअ जा बाह जेकॾहिं तूं मोहम्मद आहीं त पोइ मुस्लमान कर पोइ हिते छा वेही करे पोइ मुस्लमान करे पाण सां गॾु वठी हल इहो रसूल जो अखलाक स्टेज ते बीह कंहिंखे गारियूं ॾियण न सभु कुझु हले बि सवलियो न गारियुनि जे लाइ इल्मु खपे अब गारियुनि जे लाइ को किताब आहे छा गारियूं न को 6 क्लास में पढ़ाइबियूं न को 7 में न को 8 में न को 9 में न को 10 में गारियूं न को मदरसे में न को स्कूल में गारियुनि जो को किताब कोन्हे गारियुनि सिखण जे लाइ त इल्म जी ज़रूरत आहे गारियूं ॾियनि सवलियूं सभु को ॾींदो दरार जे करे तूं अचारियुनि उहो बि ॾेई करे मुंहिंजा दोस्त गारियूं ॾियनि सवलियूं अखलाक पेश करणु ॾुखियो अखलाक उहो पेश कर जो ॿियो मुतासिर थिए तबलीग जमात वारा आया तो दौड़ाए बिस्तरा कदी उछले ॾिना उथी निकिरो असांजे को सॼी मस्जिद मां आया छाजे लाइ आयो फिरियल वाबी हेड़ा टेड़ा तव्हां 17 गारियूं ॾेई उनखे बिस्तरा उछले ॾिना उन्हनि उफ बि कोन कई वरी ॿाहिरि पोथे ते वेठा आहिनि किताब खोलियो या अल्लाह हे ॻोठ वारा माण्हू ॾाढा चङा आहिनि असां कमज़ोर आहियूं या अल्लाह असांखां का ग़लती थी वञे जंहिंजे करे नाराज़ थियनि माना तुंहिंजो सलूक तो बिस्तरा कॾहिं उछले गारियूं ॾिनियूं हुननि वरी वही दुआ करी खबरदार सुठाई चङाई महिनत सां ईंदी बुराई ऑटोमेटिक ईंदी बुराई लाइ का महिनत कोन थींदी छोरे खे जाहिल बनाइणो आहे तुंहिंजो पुटु आहे जाहिल बनाइणो आहे न जाहिल बनाइण लाइ को बि स्कूल कोन्हे को बि मदरसो कोन्हे जाहिल बनाइण लाइ को बि ख़र्च कोन्हे का बि महिनत कोन्हे छोरे मां त कढी छॾियोसि को ख़र्च न कर जाहिल जो जाहिल हूंदो बसि जाहिल करण लाइ कहिड़ी महिनत आहे छोरे मां हथ कढ रुलंदो पिनंदो चोरी कंदो गारियूं सिखंदो सभु गाना सिखंदो सभु कुझु थींदो लोफर थींदो चोर बि थींदो मवाली बि थींदो छोरे मां हथ कढ छोरे खे सुधारणो आहे मास्टर बनाइणो आहे वकील बनाइणो आहे डॉक्टर बनाइणो आहे आलिम बनाइणो आहे हाफ़िज़ बनाइणो आहे मौलवी बनाइणो आहे पोइ महिनत थींदी पोइ ख़र्च थींदी बनीअ खे फिटाइणो आहे बनी मां हथ कढी तूं हली घर वेही कांडेरा बि पाणी मारंदा देवियूं बि पाणी मारंदियूं अक बि पाणी मारंदा सैलाब बि वठंदुसि दूध थींदी तूं हथ कढी वञे वञी घर वेही रहो फिटीअ लाइ महिनत आहे कोन हथ कढ बनी मां ॾिस कीअं थी फिटे तूं मत करे हली घर वे हा बनीअ खे ठाहिणो आहे टमाटा करणा आहिनि पोइ देवियूं वठबियूं अक वठबा कांडेरा वठबा ढंग लहंदा ट्रैक्टर ईंदा लेवलूं थींदियूं रेज़र ईंदा फलाणा थींदा किराया निकिरंदा वाटर ठहंदा लेवलूं थींदियूं पाणी ईंदा भाण वठबा ॿिज वठबा वॾा ख़र्च वॾियूं महिनतूं पोइ बनी सुधरंदी फिटाइणी अथई हथ कढ वञी वेही रहो घर पाणी फिटंदी हीउ कपिड़ो आहे हिनखे फिटाइणो आहे हिनखे उछले छॾ आरूड़ी ते तूं हलल घर पाणी फिटंदो गंद लॻंदुसि काकूस लॻंदुसि छेण लॻंदुसि मिटी लॻंदुसि हवा लॻंदुसि तूफ़ान लॻंदुसि सड़ंदो धुंध थींदो फिटल फिटी लॻा महिनत आहे कपिड़ो मेरो थी पियो आहे पाइण जे लाइक़ बनाइणो आहे पोइ ॾे धोबी खे पोइ हलंदी हिन कपिड़े ते महिनत पोइ धोबी हिन कपिड़े खे विझंदो मशीन में पोइ हाणे सर्फ पाउडर साबुण फेराईंदो हुनखे मशीन में पोइ मशीन में फेराए 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 कपिड़े जान खो छॾींदो पोइ वरी हंडो चाढ़े पाए ॿारे पोइ सोडा खार विझी फुली विझी हिनखे टहिकाईंदो काढ़े काढ़े साड़े पोइ हिनखे खणी वेंदो वरी पथर ते वञी कुटींदो कुट कुटां पोइ कुटे पोइ वरी हिनखे मसाले में विझंदो मसाले में विझी नुकुर ठाहे पोइ वरी हिनखे रसे ते छॾींदो पोइ सॼो ॾींहुं काढ़े में कढ़ंदो काढ़ो हिनखे सुकाईंदो पोइ धोबी हिनखे वेड़े खणी ईंदो पंहिंजी जान कोन छॾींदो पोइ वरी हिनखे खणी ईंदो घर में इस्त्री छिपी हीअं चमड़े ते रख चमड़ी उॾाए छॾे वरी इस्त्री ते प्रेस कईंसि मशीन में घुमियो टांडे ते कढियो पथर ते कुटियो काढ़े में कढियो इस्त्री में प्रेस थियो तॾहिं के महबूब जे बदन जो वञी लिबास बनबो महिनत सां ख़र्च सां कमु थींदो फिर उछले छॾींदा त सड़ी वेंदो
फिटे वेंदो। मुंहिंजा दोस्त हर शइ ईअं अथई। 8 किलो बासमती चांवर, 5 किलो मुर्गी, 2 किलो टमाटा, 2 किलो बटाटा, 2 किलो ऑयल, 25 जो गरम मसालो, 25 जो ताज़ो मसालो, टमाटा, 8000 रुपया खर्च थिया। बिरयानी जी देग तैयार थी, बुर्जी बीठो, चुल्हा ठया, काठियूं आयूं, मजूर बीठा, वॾो कम थियो। 8000 में देग तैयार थी, वॾो खर्च कान्हई, वॾो मेहनत कान्हई। इन्ही देग खे फिटाइणो आहे, ढक ॾेई ॾाढो नोड़ी सां ॿधी लोड़े में रखी छॾ। हफ़्ते खां पोइ अची ढक लाहे ॾा, कुतो बि कोन खाईंदो। फिटी लाइ का मेहनत कान अथव। कंहिं शइ खे फिटाइणो आहे त कढ, भट खे फिटाइणो आहे त कढ, ॿनी खे फिटाइणो आहे त कढ, छोरे खे फिटाइणो आहे त कढ। हाणे तव्हां जेके बि माण्हू वेठा आहियो, सभु भला माण्हू आहियो, सुठा माण्हू आहियो। आऊं बिया थो हुते दरवाज़े ते, बादशाह पीरे लीको था कढूं, केर बि न वञे। जेके बि आया आहियो न, हिकिड़ो हिकिड़ो थी लाइन में निकिरे ऐं मैयत जे तॾे ते जेका माण्हू दुआ घुरंदो उहा मूंखे ॿुधाए पोइ हलिया। ओड़े पाड़े में माण्हू मरंदा आहिनि, पोइ पाण हलंदा आहियूं दुआ घुरण। हिकिड़ा जनाज़े में ईंदा आहिनि, ॿिया वरी तॾे ते वेंदा आहिनि दुआ घुरण। हाणे मैयत जे तॾे ते पाण जेका हली दुआ घुरऊं था न, उहा कहिड़ी आहे उहा मूंखे ॿुधायो। पाण त अजर खे 40 रुपयनि वारी बगल में हणी ईअं रखीसीं। हाणे रुगो इहा मूंखे दुआ ॿुधायो कहिड़ी तॾे ते कहिड़ो। हाणे मूंखे ॿुधायो त मैयत सां ठगी असीं था करियूं, ईअं था करियूं। माना हू मरी वियो हुनजे तॾे ते वियो आहे दुआ घुरण, पढ़े कुझु कोन त थल हीअं करे हीअं कई। मैयत सां ठगी हे पिया कनि उहे माण्हू जेके मौलवियुनि खे गारियूं ॾियनि था, जेके मौलवी जी गिला कनि था। उन्हनि खां पुछां थो, तूं मूंखे मैयत जी दुआ ॿुधाए को हलियो। इल्म बि इहो आहे, पोइ दादागिरी बि ओतिरी करियो न बाबा, पोइ तबसरो बि ओतिरो करियो, पोइ गारियूं बि ओतिरियूं ॾियो। अॼु ॾींहुं ताईं तव्हांजी ज़िंदगी गुज़री वई, अच्छा बची आहे ॾाड़ीअ में, अञा ताईं तव्हां मैयत जी दुआ कान सिखी आहे। आख़िर कॾहिं सुधरंदा, कीअं सुधरंदा? सुधरण जो इरादो आहे या कोन्हे? अचे त जनाज़ो बि कोन थो, अचे त जनाज़े जी दुआ बि कान थी। जेकॾहिं सुधरण जी नियत सां आया आहियो त सुधरी वेंदा, का वॾी ॻाल्हि कान्हे। ॾिसो, हीअ शइ असांजे अबनि ॾाॾनि वटि कोन हुई, हींअर आई आहे, असां सभिनी वरिती आहे। सिखी विया आहियो, जी हलायो पिया, नेट बि हलाईंदा आहियो। अच्छा, हीअ शइ हाणे आई, असां वरिती, सिखियासीं, हलायूं पिया। भला क़ुरान सिखी विया आहियो? हाणे हिन जो तोखे लाचार हो तॾहिं तूं सिखियो ई, क़ुरान जो लाचार हुजे तूं सिखी। मूंखे तूं बेवकूफ़ नथो बनाए सघीं, मूंखे जवाब ॾे। हीअ तूं सिखी रहे? हा। क़ुरान सिखियो ई न? छो? इज्जत भलाई हिन में आहे या क़ुरान में आहे? त पर आख़िरत में कम क़ुरान ईंदो या हीअ ईंदी? हीअ शइ जेका दुनिया में असांखे ग़र्क़ करे छॾियो, इहा तव्हां सिखी विया, तव्हां क़ुरान कोन सिखिया। कसम अथव क़ुरान जो, मुस्लमान आहियो, जेकॾहिं तव्हांखे हिन शइ जेतिरो लाचार क़ुरान जो हुजे हा त क़ुरान सिखो। हीअ शइ इन उमिरि में सिखियो ई, इन उमिरि में। मता तुझे वॾो थी वियो या हाणे कोन, मुंहिंजी उमिरि वई हली। इन उमिरि में मोटरसाइकिल सिखी, मोटरसाइकिल वरितई, वो सिखियो, वो धक्का खाधई, टंगू भॻियुसि, ढकणी गोॾे खां उॾामी वई, परान लोढ़नि में वञी घिड़ियो। सिखी ने? हा। पोइ एतिरो लाचार जो क़ुरान जो हुजा त मौलवी त मस्जिदनि में वेठा आहिनि न। अचो आहे मौलवियुनि खे चयो सही, असांजो क़ुरान कोन थो अचे, उमिरि वई हली, मुस्लमान आहियूं, नमाज़ था पढ़ूं त बि कुझु कोन थो अचे, जनाज़ो था पढ़ूं त बि कुझु कोन थो अचे, महिरबानी करियो असांखे सेखारियो। तव्हांखे मोटर सेखारण वारा माण्हू मिली विया, तव्हांखे मोबाइल हलाइण जे लाइ माण्हू मिली विया, तव्हांखे क़ुरान सेखारण लाइ माण्हू कोन मिलिया। ख़बरदार,
उजर न करो, बहाना न करो। तवज्जो कर। स्कूल वञे पियो छोरो पाण, थेलो रिढई जो पोयां पुठन। ही वञे पियो अंग्रेजी पढ़ण, हा न, ॾिठो अथव न। वरी ॿियो वञे पियो मदरसे पढ़ण, हुनजे क़ुरान रखियो छाती ते। ही वञे पियो क़ुरान पढ़ण, हू वञे पियो अंग्रेजी पढ़ण। तोखे सबक तो सेखारे, तो मरण खां पोइ ही इल्म पोयां तो थोपो जलींदो, ही इल्म तोखां अॻियां क़बर में हूंदो। मां त घणे बच्चन खे क़ुरान पढ़ायो। हा, पाण कोन पढ़िया त बच्चन खे त पढ़ायो। पोयां असां तव्हां मरंदासीं न, पोइ पोयां हिकिड़ी दुआऊं मुलनि वारियूं जेके भत ते घुरबियूं आहिनि, ॿियूं वरी दुआऊं औलाद वारियूं जेके सची दिलि सां घुरबियूं। औलाद खे क़ुरान पढ़ाए वञ, कसम ख़ुदा जो नियाणी मासूम उथी वुज़ू करे घर जे कुंड में मुसलो विझी जेॾीमहिल हथ मथे कया त या अल्लाह मुंहिंजा रब मुंहिंजे पीउ खे घुराए वरितो अथई, मुंहिंजे पीउ खे माफ़ कजी। जेॾीमहिल मासूम नियाणी न घर में हथ खया तुंहिंजे लाइ, कसम ख़ुदा जो अछी ॾाढ़ी में कसम खणी ईंदुसि, अल्लाह ते हयादार आहे, नियाणी जे हथनि खे रब ख़ाली कोन्हे। पंहिंजे क़बर जी आज़ादी चाहियो था त औलाद खे क़ुरान पढ़ाए चयो, इंशाअल्लाह पढ़ाईंदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना वल हम्दुलिल्लाह।